अस्सलामुअलैकुम वेलकम साले पर एनसाइक्लोपीडिया छाला खुश है तो भी सही है। हाणे पाण प्रॉब्लम नंबर कंदासीं 47 जेको ऑफिस एसोसिएट हाई कोर्ट जे टेस्ट में आयो ऐं IB वारनि कंडक्ट कयो टेस्ट। इनमें छा थो पुछे त विच इक्वेशन इज़ एक्विवेलेंट टू, ही पाण खे भी इक्वेशन मिलियल आहे ऐं ऑप्शनल में भी पाण खे इक्वेशन मिलियल आहे। हिन इक्वेशन ही जेकी इक्वेशन आहे ही छा जे एक्विवेलेंट आहे, हेठि भी पाण खे जेके ऑप्शनल में इक्वेशन मिलियल आहे हुननि में छा जे एक्विवेलेंट आहे ही पाण मालूम करिणो आहे। सफ़ा सवलो पाण छा कंदासीं, सभिनी खां पहिरियों इनखे सिंप्लीफाई करे वठंदासीं, हुन खां पोइ हेठि इक्वेशन जेके ऑप्शनल में मिलियल आहिनि हुननि खे ॾिसंदासीं। छा करिणो आहे त पाण पहिरियों ही हिकु भेरे लिखियो वठूं हिते 2x - 5 बराबर आहे 4x + 3। ठीकु आहे। हाणे टिनि खे टे हिते को निशानी ना आहे त इन जो मतिलबु ब्रैकेट आहे विच में, इन जो मतिलबु आहे त ही अंदरि ज़रब था थियनि। टिनि खे ज़रब कयो ॿिनि सां त 6 ऐं ही x साॻियो, वरी माइनस जी साइन साॻी, टिनि खे ज़रब कंदो 5 सां त जवाबु आयो 15, ही 15। ठीकु आहे। ऐं बराबर जी साइन साॻी, चइनि खे x सां ज़रब कयो त 4x प्लस चइनि खे टिनि सां ज़रब कंदो त ही 12 थी विया। हाणे सिंप्लीफाई करे वठो हिननि खे, हिन पूरे पोर्शन के पाण इन साइड खणी हलो त ही 4x + 12 ऐं ही पोर्शन जॾहिं ही प्लस जान इन साइड ईंदा त ही माइनस जा थी वेंदा 6x ऐं ही माइनस जान इन साइड ईंदा त ही प्लस जा थी वेंदा प्लस में 15। ठीकु थियो। हाणे पाण x वारा जेका आहिनि हू पाण में करे वठूं ऐं जेका कांस्टेंट आहिनि हू अलॻि। 4x - 6x ऐं प्लस 12 प्लस 15। हाणे बाक़ी छा जा बचिया, हिन मां 4x प्लस जा आहिनि, माइनस जा आहिनि त माइनस जा 2x बचिया ऐं ही घणा थिया, ही थिया 15 ऐं 12 27। ठीकु आहे। हिते ही 0 हिते 0। ठीकु आहे। हाणे इन्हनि खे पाण अलॻि अलॻि करे वठूं, मतिलबु जीअं ही हिन फॉर्म में त पोइ छा थींदो, ही माइनस जा 2x इन साइड वेंदा त ही प्लस जा थी वेंदा 2x ऐं 27। इहो ई पंहिंजो जवाबु आहे। हीअ ऑप्शन नंबर जेको आहे हू B आहे। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कि चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। खुदा हाफ़िज़।